अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो, इन्नन नफ्स लअमारतुन बिस्सूइ इल्ला मा रहम रब्बी। बेशक नफ्स त बुराई जो वॾो हुकुम ॾींदड़ आहे। यानी इन आयत मां इहा ॻाल्हि वाज़े ऐं साबित थिए थी त शैतान इंसान खां गुनाह जो कमु कराईंदो आहे, पर रब फरमायो इन्नन नफ्स लअमारतुन बिस्सूइ इल्ला मा रहम रब्बी। बेशक नफ्स त बुराई जो वॾो हुकुम ॾींदड़ आहे। यानी शैतान त रमज़ान में क़ैद कयो वेंदो आहे, शैतान त रमज़ान में जकड़ियो वेंदो आहे, पर इंसान जो जेको अंदर जो नफ्स आहे, जंहिंखे नफ्स अमारा चयो वियो आहे, उहो नफ्स आज़ाद आहे। ऐं जॾहिं उन नफ्स ते मुकम्मल कंट्रोल न कयो वेंदो, मुकम्मल नफ्स खे पाबंद न बणायो वेंदो, तेसिताईं उहो नफ्स असांखे गुनाहनि ते उभारी रहंदो। उहो जेकी पूरे साल जूं आदतूं आहिनि, जेके सोहबतूं आहिनि, उन्हनि जो असर नफ्स ते रहे थो। पोइ जॾहिं नफ्स ते इहा चीज़ रहे थी तो नफ्स गुनाह ॾांहुं धिके थो। इन जी गवाही इन जो हुकुम रब तो क़ुरान में फरमाए त बेशक नफ्स गुनाह जो बुराई जो हुकुम ॾींदड़ आहे। ऐं ॿी आयत में रब तबारक व तआला फरमायो, क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। बेशक जंहिं नफ्स खे पाक कयो उहो कामयाब आहे। यानी मुंहिंजी पहिरीं अर्ज़ कयो त रमज़ान जो मक़सद, रोज़े जो मक़सद भी इहो आहे तक़वा हासिल करणु। रब क़ुरान में फरमायो क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। जंहिं नफ्स ते कंट्रोल कयो उहो कामयाब वियो।